الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد إن رحمة الله قريب من المحسنين صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے इन आयत जे अंदर पंहिंजे रहमत जी कुशादगी जो बयान फरमायो आहे। यकीनन अल्लाह तबारक व ताला एॾो त बाज़ारो ऐं महिरबान आहे जो उन जो अंदाज़ो मखलूक नथी लॻाए सघे। हीअ अल्लाह तबारक व ताला जी बाज ऐं महिरबानी आहे जो सभु मखलूकूं पंहिंजे पंहिंजे जॻह ते ज़िंदह सलामत पंहिंजे पंहिंजे पेरनि हथनि पंहिंजे पंहिंजे उज़वनि खां कमु वठी करे चुरपर करे रहियूं आहिनि। सिज चंड सतारा ज़मीन आसमान सभु पंहिंजे पंहिंजे वक़्त ते हलनि था, पंहिंजे ड्यूटीअ में लॻल आहिनि। इहा अल्लाह तबारक व ताला जे फज़ल महिरबानी ऐं बाज जी निशानी आहे। त इन्हनि समूरनि मखलूक़ात मां ख़ुसूसन इंसान हिकु अहिड़ी अशरफुल मखलूक नाले सां मशहूर मखलूक आहे जंहिंखे सम्झाइण जे लाइ अल्लाह तबारक व ताला 1.25 लख पैगम्बर उन्हनि मां ई चूंडिया, आसमानी किताब बि उन्हनि जे हिदायत जे लाइ नाज़िल फरमाया। पोइ इन इंसाननि जे अंदरि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो 4 क़िस्म जा माण्हू थियनि था। हिकिड़ा उहे जंहिंजा अमल तमामु बहितरीन आहिनि पर अख़लाक में टको बि कोन अथनि। अमल तमामु बहितरीन पर अख़लाक में टको बि कोन अथनि, बद अख़लाक। इहे अमल उन्हनि जा बद अख़लाक़ीअ जी हालत में कंहिं बि कम जा कोन थींदा। हिकिड़ा वरी अहिड़ा जेके वॾा अख़लाक वारा बा अख़लाक पर अमल ज़रो बि कोन अथनि, त सिर्फ़ु अख़लाक अमलनि खां सवा इन्हनि खे बि कमु कोन ईंदो। हिकिड़ा उहे जंहिंजा अमल बि न हुजनि, अख़लाक बि ज़रे बराबरि न हुजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उहे त सफ़ा बुरा निकमा चइबा। कम अज़ कम अख़लाक त हुजे पर सिर्फ़ु अख़लाक बि काफ़ी कोन्हे, अमल बि हुजे। जे न त भला कुझु अमल त हुजे, कुझु न कुझु मुंहुं ॾेखारण लाइ, सिर्फ़ु अमल बि काफ़ी कोन्हे, अख़लाक बि हुजे। पर न अख़लाक न अमल, उम्मत में इहे सभिनी खां बुरे में बुरा माण्हू आहे। चौथे नंबर ते पाण फरमायूं जंहिंजो अख़लाक बि आला क़िस्म जो हुजे, अमल बि आला क़िस्म जो हुजे, वस करे अख़लाक सां पेश अचे, पंहिंजे नंढनि सां वॾनि सां माइटनि मिटनि सां अबे अम्मा सां यतीमनि सां मिसकीननि सां अछड़ी दाढ़ीअ वारे सां कंहिं मुअज़्ज़ज़ माण्हूअ सां बल्कि मख़लूक़ात में कुतनि ॿिलनि पखियुनि परंदनि सां बि इज़त सां अख़लाक सां पेश अचे। हिकु अख़लाक आला क़िस्म जो हुजे, ॿियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ अमल बि हुजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो माण्हू 1 नंबर जो आहे। अहिड़ो माण्हू अल्लाह तबारक व ताला खे घुरिजे थो। अल्लाह पाक उम्मत मां अहिड़ा ई माण्हू चाहे थो त हुजनि। अल्लाह ताला खे खपनि था, जन्नत अहिड़नि माण्हुनि ते आशिक़ आहे, उन्हनि जे इंतज़ार में आहे। त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो थो निकिरे त हीअ दुनिया सिर्फ़ु आरज़ी असांखे ज़िंदगीअ में पंहिंजे ज़रूरतुनि खे हासिल करण जे लाइ हीअ हयाती थोरी मिली आहे त आख़िरत जो सफ़र ऐं सामान सवलो कयूं। इन थोरी दुनिया जे ज़िंदगीअ में हमेशह वारी आख़िरत जी ज़िंदगीअ जो सामान सवलो कयूं, हथु कयूं। पर अफ़सोस असां सभु कुझु हिन दुनिया जे ज़िंदगीअ खे सम्झी छॾियो आहे। कमाए विया उहे माण्हू जेके दुनिया जे ज़िंदगीअ में रहंदे बि नज़र उन्हनि जी आख़िरत ते आहे, दुनिया ते नज़र न आहे। कमाए विया उहे माण्हू। थोरो मिसाल ॾियां, शेख सादी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब गुलिस्तान में लिखियो आहे
पुराने ज़माने में हिकिड़ो फ़क़ीर हो, दरवेश, रस्ते जे हिकिड़े किनारे खां वेठो हूंदो हो, पंहिंजे धुन में ज़िक्र फ़िक्र पियो कंदो हो। हिकु दफ़े उन रस्ते खां वक़्त जो हुक्मरान बादशाह टपियो, त माण्हुनि जी आदत हूंदी आहे ऐं करण बि कॾहिं कॾहिं खपंदो आहे त को मुअज़्ज़ज़ माण्हू ईंदो आहे त पोइ हुनजे लाइ इकराम में एतिराम में उथी बीहंदा आहिनि। त बादशाह जो टपे पियो त हर को माण्हू हुन रस्ते में जेको हुनजे अॻियां अचे पियो या साइड में हुयो, सभु को बीही पियो वञे एतिराम में। जेसिताईं बादशाह गुज़री वञे, जेके वेठा हुआ त उथी पिया वञनि, जेके घुमनि पिया जे साइड करे बीही विया, एतिराम कयूं। त वक़्त जो बादशाह हुआ अचे थो, पर हीउ फ़क़ीर वेठो ई रहियो, चुरियो ई कोन हो। उनजे कन ते ॼण त जूअं ई न चुरी। बादशाह जी नज़र उन ते पइजी वई त वॾो कमबख़्त आहे, सभु माण्हू मुंहिंजे एतिराम में इकराम में साइड करे विया, के उथी बीह रहिया, हे चुरियो ई न। बादशाह हिकिड़ा लफ़्ज़ चया, इहे न जेके फ़क़ीर कफ़नी पायूं, कम कुल बेसलाहियत गुज़ारनि था पिया, इहे बोझ आहिनि ज़मीन जे मथां। अहिड़े क़िस्म जा के लफ़्ज़ चई त वज़ीर अची करे फ़ौरन उन फ़क़ीर खे चयो त तोखे एतिरो बि ख़्यालु कोन थियो, हे रोए ज़मीन जो बादशाह तुंहिंजे मथां अचे बीठो आहे, गुज़रियो आहे, तोखे कन ते जूअं ई कान चुरी, एतिराम करी आहे, उथी आहे, बीही आहे, ईअं बसि वेठो आहीं, तुंहिंजो को ॼण को धणी साईं कोन्हे, तूं कंहिंजे मुल्क में रही कोन थो, तूं कंहिंखे सुञाणी कोन थो, एॾी लापरवाही। हे न कफ़नी पायूं बुत ते वेठा हो, उहो फ़क़ीरनि माण्हुनि खे पुराणे ज़माने में हूंदी सदरी पाती, कफ़नी पायूं वेठा हो बुत ते, बेसलाहियत बेअकुल, बोझ बणियल हो क़ौम जे मथां। त हुन फ़क़ीर टे कॾहिं वेठो हो, सिधो थी करे चयईंसि त बादशाह खे वञी चओ त इज़त ऐं एतिराम जी उमेद उन्हनि मां रखे जेके तुंहिंजे दर ते ईंदा हुजनि, जेके तोखां नेमतूं खे हासिलु कंदा हुजनि। चएसि नेमतुनि जेके तोखां वठंदा हुजनि, जेके तोखां कुझु घुरंदा हुजनि, उन्हनि वटां तूं एतिराम ऐं इज़त जी उमेद रख। असां न तुंहिंजे दर ते अचूं, न तो मां असांखे का उमेद आहे, असांखे उमेद बि उन में आहे, सभु कुझु असां उनजे लाइ आहियूं। ॿियो पैगाम हीउ ॾेसि वञी बादशाह खे त बादशाह रैयत जो ख़ादिम हूंदो आहे, ख़िदमत जे लाइ हूंदो आहे, रैयत बादशाह जी ख़िदमत ऐं ख़ादिम कोन हूंदी आहे। वञी करे चईंसि त हिनखे चिड़ बि लॻी, पर फ़ौरन अचे बादशाह ॾिठो, सुरी वञी हुनखे चईं त साईं हे हीअं थो चए, चए थो त रैयत बादशाह जी ख़िदमत जे लाइ कोन हूंदी आहे, बादशाह ख़ादिम हूंदो आहे, उबतो थो हुकुम करे असांखे, ऐं ॿियो उमेद उन्हनि मां करे एतिराम जी जंहिंखे कुझु ॾींदो हुजे, कोई वठंदो हुजेसि, असां न घुरऊंसि था न अचूंसि था, असां उनखां घुरंदा आहियूं। इहे लफ़्ज़ बादशाह खे जॾहिं चयईं त बादशाह खे अहिड़ा दिलि ते लॻा, हुयो त फ़क़ीर दरवेश माण्हू, अहिड़ा लॻसि बादशाह खे दिलि ते जो घोड़े तां लही फ़क़ीर खे चयईं यार माफ़ु कजांइ, तुंहिंजनि लफ़्ज़नि में अलाह ताला वॾो असरु रखियो आहे, मूंखे माफ़ु कर, मूंखां कुझु घुर भला तोखे ॾियां। चयईंसि मां चयोमांइ जो त मां उनखां घुरंदो आहियां, न त शहर में कोन माण्हुनि जे आॾो वञी करे हथु जलिया पिना, मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो पीआरींदो आहे, जंहिं पालियो आहे उनजो ई हमद ऐं सना कंदो आहियां, उनजो ई एतिराम कंदो आहियां, उनखां ई घुरंदो आहियां। चयईंसि भला ॿियो कुझु मुंहिंजे लाइ का नसीहत भला मूंखे कर, घुरी नथो त कुझु नसीहत कर। नसीहत में इहो लफ़्ज़ चई छॾियईंसि त आइंदा मुंहिंजे साम्हूं अची करे मुंहिंजो टाइम न सीड़ाइजांइ, इहा ज़हमत मूंखे न ॾिजां हाल। एॾा वॾा लफ़्ज़ चई छॾियईंसि त मुंहिंजा भाइरो, हिन दुनिया खे जिन छॾे ॾिनो आहे न सफ़ा, ईअं हिन दुनिया खां सफ़ा बेपरवाही करे छॾी आहे, अलाह ताला उन्हनि खे एॾो नवाज़ियो आहे, एॾो नवाज़ियो आहे, एॾो नवाज़ियो आहे जो उहे माण्हू ईअं अखि बंदि करे ऐं कंहिं शइ जे मथां नज़र रखनि त अलाह ताला उन्हनि जी गहराईअ ताईं उनखे नज़र कराईंदो आहे। हिन ते मिसाल ॾियां, पुराणे ज़माने में हिंदुस्तान जे अंदरि हिकु बुज़ुर्ग गुज़रियो आहे, मौलाना मोहम्मद उस्मान ख़ैराबादी रहमतुल्लाह अलैह। उनजे आॾो कंहिं माण्हूअ तारीफ़ कई त फलाणो कीमियागर आहे, सोन थो ठाहे, अहिड़ो नुस्ख़ो ईजाद कयो अथई, सोन थो ठाहे। अॼुकल्ह जा हकीम बि आख़िरी आख़िरी हद इहा वञी वठंदा आहिनि न त अहिड़ो नुस्ख़ो ठाहियूं जो सोन ठहे। चयूं हिकिड़ो हकीम आहे, वॾो कीमियागर आहे, वॾी महिनत कई अथई, सोन थो ठाहे।
हुन बुज़ुर्ग गुस्से में अची कावड़ में अची करे चई त लानत हुजे इन्हनि जे मथां जेके सोन ठाहिनि था माण्हुनि खे बेवकूफ़ कनि था। पोइ हिन गुस्से में इहे लफ़्ज़ जो चया त कॾहिं कॾहिं माण्हू ॻाल्हाईंदो आहे त वात मां थुक लुआब बि निकिरंदी आहे। त बुज़ुर्ग अॻियां थाल पियो हुन मां मानी खाई विया, थाल ख़ाली थी वियो। उन महिल हुन हमराह चयो त फलाणो कीमियागर सोन थो ठाहे। बुज़ुर्ग चयो लानत हुजे हिन जे मथां। गुस्से में जो इन चई त बुज़ुर्ग जे वात मां लुआब जा 2 कतरा 3 सनड़ा फिणगूं वञी करे थाल में पयूं। थाल में किरंदियूं वियूं, सोनियूं थींदियूं वियूं। लुआब जो पाणी किरंदो वियो, सोनू थींदो वियो। फरमाऊं लानत हुजे हिन जे मथां जेके कीमियागरी माण्हुनि खे करे ॾेखारनि था। त ॾिसो जिन दुनिया व माफ़िया खे छॾियो आहे, रब सां जिन तालुक़ जोड़ियो आहे, उन्हनि जी थुक बि सोनी आहे। जेके दुनिया जे माण्हुनि जे कॾ पइजी विया उहे सॼो ॾींहुं ग़ुलामीअ में, नौकरीअ में, चाकरीअ में बीठा रहिया। उन्हनि जो वक़्तु ईअं ॿियनि खे राज़ी करण में, ॿियनि जी नौकरी बदहगीरी करण में गुज़री वियो। पछाड़ी उन्हनि जी ॾाढी ख़राबु, उहे वीचारा पछताइनि पिया त काश एतिरी एलाज़ मिंथ, एतिरी नौकरी अलाह जे दर जी ॾिजे हा त ॾाढी ज़िंदगी संवारजी वञे हा। दुनिया जे माण्हुनि खे राज़ी कंदे कंदे वक़्तु बि, ज़िंदगी बि गुज़री वई, माण्हू बि कोन राज़ी थिया। माण्हू भला कंहिंखां राज़ी थींदा आहिनि? तॾहिं त कंहिं बुज़ुर्ग लिखियो आहे न त माण्हुनि खे राज़ी करण जो मिसाल ईअं आहे ॼण कंहिं टोकरीअ में ॾेॾरनि खे गॾु करे विहारणु। हिकिड़े खे विहारींदो, ॿियो पुत कोन निकिरी वेंदुसि, वरी ॿिए खे वठी विहारींदो, वरी ॿियो पुत कोन निकिरी वेंदुसि। माण्हू राज़ी थोरा ई थींदा। जीअं ॾेॾर हिकिड़ी टोकरीअ में गॾु कोन थींदा, पुत को रही निकिरंदा वेंदा, तीअं माण्हू बि राज़ी कोन थींदा। माण्हू ईअं आहिनि। पर सच पच अलाह ताला जे रहमत में जंहिं उमेद रखी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी न, कमाए विया उहे माण्हू जिन दुनिया व माफ़िया खे छॾियो। हीअ त दुनिया जे ज़िंदगीअ जो झंझट जो मिसाल आहे त दुनिया सॼी इंसाननि खे नहुसत दुनिया जी इंसाननि खे वकोड़े वई आहे। को किथे फाथो पियो आहे, को किथे फाथो पियो आहे, को कहिड़े कम में रुधल आहे, को कहिड़े गुनाह में फाथल आहे, को कहिड़ी आदत में जकड़ियल आहे, को कहिड़ी संगत में, को कहिड़े कम में, को कहिड़े कम में, कोई बि वांदो कोन्हे, हर को फाथल आहे। पर अल्लाह तबारक व ताला जे ज़ात में उमेद रखी करे जेको इन्हनि समूरनि शयुनि खे छॾण जी कोशिशि कंदो न, रब तबारक व ताला ज़रूरु उन्हनि खे निजात ॾींदो। तॾहिं अल्लाह से फरमायो इन रहमत अल्लाह क़रीब मिनल मुहसिनीन, मुंहिंजी रहमत नेकोकारो सफ़ा वेझी अथव। अचो त सही, सुरो त सही, उथो त सही, थोरी रेड़ी त पायो, थोरो सिरको त सही, उथो त सही, थोरी हिम्मत त कयो। मां रब खे पुकारियो त सही, मुंहिंजो आॾो हथ त खणो, मूंखे सॾियो त सही। तुंहिंजे सॾण में देरि आहे, मुंहिंजे जी चवण में देरि कोन्हे। अल्लाह ताला एॾो अरहमुर राहिमीन ज़ात आहे। तॾहिं त अल्लामा इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ो बंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जे फ़ैसिले करण खां पोइ जन्नत जहन्नम में हर हिकु पंहिंजे पंहिंजे अमलनि जे आधार ते हलियो वेंदो। हिकु बंदो 1000 साल ताईं जहन्नम जे बाहि में पियो सड़ंदो, 1000 साल ताईं। उते बि अल्लाह ताला खे पुकारींदो, या हन्नान या मन्नान, या हन्नान या मन्नान, या हन्नान या मन्नान पियो पुकारींदो। अल्लाह ताला जिब्राइल अलैहिस्सलाम खे फरमाईंदो त वञ ॾिसी आ जहन्नम जे अंदरि को बंदो आहे, कुझु चवे पियो। अल्लाह ताला खे त सॼो पतो आहे, पर जिब्राइल खे फरमाईंदो ॾिसी आ केरु आहे, छा थो चए। जिब्राइल वेंदो, नज़र सानी करे, कन ॾेई ॿुधी वापसि ईंदो। अल्लाह साईं जहन्नम जी हालत ख़राबु आहे, जेको जिथे जकड़ियल आहे उहो उते पियो थो सड़े। जहन्नम कंहिंसां रियात न कई आहे, कंहिंखे बि कोन छॾियो अथई, कंहिं ते तरस कोन खाधो अथई, जेके आया त उन्हनि खे रगड़े वई आहे। अल्लाह ताला फरमाईंदुसि वञ वरी ॿीहर फलाणे जॻह ते हिकिड़ो बंदो अथई, उहो कुझु चवे थो वात सां। वेंदो जिब्राइल अलैहिस्सलाम ॾिसंदो, कन ॾींदो, चवंदो हा। कन ॾींदो त हुनजो आवाज़ु ॿुधंदो, या हन्नान या मन्नान। अची करे ॿुधाईंदो या इलाहुल आलमीन हिकिड़ो बंदो आहे 1000 साल खां सड़े थो पियो, त बि चवे थो या हन्नान या मन्नान, अलाह जो नालो थो वठे, रब साईं तोखे पुकारे थो। अल्लाह ताला फरमाईंदुसि वठी अच, उनखे वठी ईंदो।
हाणे अल्लाह ताला उन शख़्स खां पुछंदो, ॾे ख़बर इहा तुंहिंजी जॻह कहिड़ी कीअं आहे जंहिं जॻह ते तूं रहियो पियो आहे, जहन्नम जो उहो तबिको कहिड़े क़िस्म जो आहे जिते तूं रहियो पियो आहे। अल्लाह ताला खे त सभु ख़बर आहे, पर तव्हां असांजे नसीहत जे लाइ इहे ॻाल्हियूं अल्लाह जे रसूल कढियूं, ज़ाहिर कयूं। उहो बंदो जवाबु ॾींदो त मुंहिंजा रब साईं, न मूंखे वेहण जी जॻह आहे, न चेल सिधी करण जी जॻह आहे, न के सुम्हण जी जॻह आहे, बसि अलाए त केतिरी थोरी जॻह आहे जंहिंमें मां जकड़ियल फाथल वेठो आहियां, ॾाढी बुरी जॻह आहे। अल्लाह ताला फरमाईंदो वठोसि साॻी जॻह ते वञी उछलायोसि, वरी उहो रोअंदो, ॾाढो रोअंदो, गिड़गिड़ाईंदो, रोअंदो, दाऊं कंदो, कूकूं कंदो। अल्लाह ताला फरमाएसि छो? चवंदो त मुंहिंजा रब साईं, मां वाक़ई ॾोहारी हुयुसि जंहिंजी मूंखे सज़ा मिले थी, पर हाणे जॾहिं न तव्हां मूंखे जहन्नम मां कढियो, मूंखे इहा उमेद तव्हां में थी पई त अल्लाह ताला हाणे मूंखे ॿीहर जहन्नम में न मोटाईंदो, ॿीहर जहन्नम में न मोटाईंदो। मुंहिंजा रब तुंहिंजो बि इहो हुकुम आहे त जंहिं बंदे खे मां हिकिड़ो दफ़ो निजात ॾींदो आहियां त ॿीहर सज़ा न ॾींदो। अल्लाह साईं मां इहा उमेद रखी आयो आहियां, पोइ रब तो में मुंहिंजी उमेद आहे, इहा मुंहिंजी उमेद ख़तमु न कर, ना उमेद न कर। अल्लाह ताला फरमाईंदुसि चलो मुंहिंजे बाने खे छॾे ॾियो, भला माफ़ी आहे। अल्लाह एॾो अरहमुर राहिमीन ज़ात आहे, 1000 साल ताईं सड़ंदड़ बाने खे ॾोहनि जे करे जिन खे सज़ा मिली आहे उन ते रहम करे सघे थो उमेद जे आसिरे। तूं ऐं मां हिन दुनिया जे जहन्नम में सड़ूं था, रब तबारक व तआला में उमेद कंदे उन खां घुरंदासीं त कोन ॾींदो। हीअ असां गाफ़िल आहियूं इंसान, दुनिया जे ख़फ़नि में, दुनिया जे मुसीबतुनि में, दुनिया जे पंहिंजे पंहिंजे हाजतुनि में अहिड़ा जकड़ियल आहियूं, पंहिंजो रब करीम असां खां विसरी वियो आहे। असां सुरी त ॾिसूं, रब खां घुरी त ॾिसूं, ॾिसो रब तबारक व तआला कीअं थो ॾे। अल्लाह पाक शल तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।